वेलकम बैक नाज़रीन। आम ख़बर खां हिते अव्हां खे आगाह कंदा हलूं। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ पीटीआई ऐं काफ़िले की दरख़्वास्त से सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में ॿुधणी थी आहे। अदालत वॾे वज़ीर डिप्टी स्पीकर अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे तलब करे वरितो आहे। आम ख़बर नाज़रीन अव्हां खे ॾियूं पिया लाहौर मां पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ पीटीआई काफ़िले की दरख़्वास्त से सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री की ॿुधणी थी आहे। अदालत वॾे वज़ीर डिप्टी स्पीकर अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल के तलब करे वरितो आहे। अदालत पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर के इलेक्शन रिकॉर्ड समेत तलब करे वरितो आहे। आम ख़बर नाज़रीन अव्हां खे ॾियूं पिया लाहौर मां जेकॾहिं अटॉर्नी जनरल मौजूद नाहे त डिप्टी स्पीकर जनरल पेश थिए। इहो चवणु आहे सुप्रीम कोर्ट जो। डिप्टी स्पीकर के ज़ाती तौर ते ॿुधणु चाहियूं था। असांजे फ़ैसिले में अहिड़ो कुझु बि नाहे जेको डिप्टी स्पीकर चयो। अदालत दरख़्वास्त से ॿुधणी 2 वॻे ताईं मुलतवी करे छॾी आहे। आम ख़बर नाज़रीन अव्हां खे ॾियूं था पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर की रूलिंग ख़िलाफ़ पीटीआई काफ़िले की दरख़्वास्त से सुप्रीम कोर्ट लाहौर रजिस्ट्री में ॿुधणी थी आहे। अदालत वॾे वज़ीर डिप्टी स्पीकर अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल के तलब करे वरितो आहे।